अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हल्की टीवी न्यूज़ में वलीकार और हैं मादनी तहीम सबका पेश शामिल कंदासी हेडलाइंस। पीपीए बाद शेरी रहमान पारा डॉलर जो मुल्क वधण ते ॻणितीअ जो इज़हार संदसि चवण आहे त डॉलर 178 रुपया 70 पैसनि जी बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। ओपन मार्केट में डॉलर 181 रुपया 20 पैसनि जो थी वियो। गुज़िरियल 3 सालनि में रुपए जे मुल्क में 3.5% घटाई आई आहे। वज़ीर आज़म खे $13 जी क़ीमत जो इतलाह टीवी ज़रिए मिलंदो हो। एतिरी ग़ैर ज़िम्मेवार हुकूमत अॻु नाहे ॾिठी। ॿुधाए वञे रुपए जो मुल्क जो फ़ैसिलो सिबाज़ करे रहिया आहे या हुकूमत साज़िश जो हिसो आहे। करार शहबाज शरीफ जो चवण आहे त मिनी बजट सां मुल्की हालतूं वधीक ख़राब थी वेंदियूं। मिनी बजट मंज़ूर थिए त नओं साल बदतरीन साल बणिजी वेंदो। पार्लियामेंट खे आवाम जे मुफ़ादनि लाइ बीहणो पवंदो। मिनी बजट मञण खां बहितर आहे त हुकूमत क़ौम जी जिंद छॾे ॾिए। पीपल्स पार्टी के चेयरमैन की गड़ी खुदाबख्श में शहीदन की मज़ारन ते हाज़िरी। बिलावल भुट्टो सरदारी, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, शहीद शाहनवाज़ भुट्टो और शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं ॿिनि शहीदन की मज़ारन ते हाज़िरी भई फूल निछावर कया। बिलावल भुट्टो शहीदन के इसाले सवाब लाइ दुआ घुरी। पीपी जे शहरी चेयरमैन आसिफ अली सरदारी पंहिंजी न्याणी आसपास सां गॾु गड़ी खुदाबख्श पहुची शहीदन की मज़ारन ते हाज़िरी भरी ऐं दुआ घुरी। इस्लामाबाद हाई कोर्ट में राणा शमीम के हल्फी बयान केस की ॿुधणी। मुहरबन असल हल्फी बयान अदालत में पेश कयो वियो। चीफ जस्टिस इतरमिनुल्लाह रिमास नात इहो बयान जोड़ियो वियो आहे त ही अदालत कॉम्प्रोमाइज़ आहे। हल्फी बयान की बेनिफिशरी के हिन अदालत में रिलीफ मिलियो। अटॉर्नी जनरल चयो त राणा शमीम कबूल करे त हू इस्तेमाल थियो ऐं माफ़ी वठे। चीफ जस्टिस चयो त इएं हिकु सिलसिलो हली पवंदो। अदालत परदे जुर्म लाइ 7 जनवरी की तारीख़ मुक़रर करे छॾी। मीडिया से ॻाल्हाईंदे गिलगित बल्तिस्तान के अॻूणे चीफ जस्टिस राणा शमीम चयो त हलफ़नामो रिकॉर्ड कराइण वक़्त हू अकेलो हो। नेस्ला टावर के ज़िम्मेवारनि खिलाफ केस दाखिल। सुप्रीम कोर्ट के हुक्म ते फिरोजाबाद थाने ते दाखिल एफआईआर में सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी, सिंधी कोऑपरेटिव मुस्लिम सोसाइटी ऐं ॿिनि लाॻापियल इदारनि जा ज़िम्मेवार शामिल। ज़िम्मेवारनि जा नाला तलब पुलिस सील थियल एफआईआर सुप्रीम कोर्ट में जमा कराई। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में गठियल बाक़ीजा केस की ॿुधणी। कराची जो एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब अदालत में पेश। चीफ जस्टिस गुलजार अहमद रिमास नात म्यूनिसिपैलिटी की ज़मीन कीअं अलॉट करे सघे थी, कहिड़े कानून तहत पार्क की ज़मीन अलॉट कई वई। अदालत चयो त सोसाइटी के चेयरमैन के ईअं फरार थियण न ॾिनो वेंदो। केएमसी ऑफिसर सोसाइटी के चेयरमैन की दरख़्वास्त ते ॿुधणी 11 जनवरी ताईं मुलतवी। मीडिया से ॻाल्हाईंदे मुर्तज़ा वहाब चयो त रिपोर्ट गुज़िरियल ॾींहुं अदालत में पेश कई हुई। समूरियूं हक़ीक़तूं अदालत ॾाढो रखियूं आहिनि। अदालत केस की ईंदड़ ॿुधणी इस्लामाबाद में मुक़रर कई आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में डीजी लाहौर जमील अहमद की कॉन्ट्रैक्ट ते मुक़ररी खिलाफ दरख़्वास्त ते ॿुधणी। नैब चेयरमैन वज़ीर आज़म के प्रिंसिपल सेक्रेटरी ऐं डीजी नैब लाहौर के नोटिस जारी। अदालत धुरियुनि खां 3 फरवरी ताईं जवाब तलब करे वरितो। दरख़्वास्त गुज़ार जे वकील मौजूद नैब चेयरमैन कॉन्फ्रेंस की बुनियाद ते 1 साल लाइ डीजी नैब लाहौर के मुक़रर कयो आहे।
पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी जी सरदारगढ़ जी आमद। बिलावल भुट्टो जरदारी पीपी एमएलए सरदार मोहम्मद बख्श खान महर जे बंगले ते पहुंची साणस मुलाकात कई। नंगर पाकर जी अदालत बिना देर कानून जो जबरदस्ती कटाई रोकण जो हुक्म दी छॾियो। कानून जो जबरदस्ती कटाई कंदड़ ॿियनि कंपनी कोहिनूर ऐं FWO खे कम बंद करण इशू कास्ट नोटिस जारी करण जो हुक्म। DC थरपारकर मिनरल एलाइंस खाते, सियाहत ऐं सकाफत ॿेले खाते, माहौलियात ऐं मौसमी तब्दीली वारे खाते खां दस्तावेज़नि समेत रिपोर्ट तलब। ग्रेटर शाम में शेख अयासी 24 वसी मलाई पी वञे। संदसि आख़िरी आरामगाह कराची कप ते सिंध जे सुञाण धुरियुनि जी आमद। अदीबनि, दानिशवरनि, लेखकनि, साफ़ियुनि ऐं शेख अयास यादगार कमेटी पारां गुलनि जी चादर चाढ़ी वई। सिंध जे असीम शाइर खे लफ़्ज़नि जी भेटा पेश। शिकारपुर में होटल ते कम कंदड़ पोरियत क़तल। अणसुञातल हथियारबंदनि रस्ते वेंदड़ मोहम्मद अली लोहर खे गोलियूं हणी मरणी करे फरार थी विया। ज़ख़्मी पोरियत सकर अस्पताल में दम लिसियो। लाश पोस्टमार्टम बाद वासन हवाले। मदई जे कसे वारे इलाइक़े में ॻोठाणो क़तल। टुकी बोट में घर ॿाहिरां 40 वरीह जे रसूल बख्श रेंजो जो गोलियूं लॻल लाश। वासन मूजिब रसूल बख्श रेंजो घर ॿाहिरां बीठल हो। फायरिंग जे आवाज़ ते ॿाहिरि निकितासीं त संदसि लाश पियल हो। पुलिस चवण आहे त वाक़ियो जोड़े जा बिरादरी जी बिंदुनि में इसमें पुराणे तकरार तां पेश आयो आहे। वधीक जांच कई थी वञे। खैरपुर में पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुबैना मुक़ाबिलो। ॿ ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार ऐं हथियार हथ करण जी दावा। ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। पुलिस मूजिब जे इतला ते पुलिस लाशारी पुल ते पहुती त ॾोहारियुनि फायरिंग शुरू करे ॾिनी। पुलिस जी जवाबी फायरिंग में शाबान ऐं अमजद सुमरो खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। सिंध में ज़रई भाउ जे बहिरान वारो मामलो अदालत पहुची वियो। एडवोकेट पीरल मंजीदाणो जी दरख़्वास्त ते सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद चीफ सेक्रेटरी ज़राअत ऐं ॿिनि खे नोटिस जारी कंदे 18 जनवरी ते जवाब तलब करे वरितो। दरख़्वास्त गुज़ार मूजिब सिंध में ज़रई भाउ जो अतरादो बुरहान पैदा करे आबादगारनि ऐं हारियुनि जा मौशी क़त्ले आम कयो पियो वञे। वॾनि डीलरनि खे भाउ जा टॉयलेट फराहम कया पिया वञनि, जेकी 1750 रुपयनि बदिरां 3000 रुपयनि में फी बोरी विकिरो करे रहिया आहिनि। उमरकोट सिजावर जो मीटर माथेलो चूंडको बांधी। सिंध में ज़रई भाउ जी कोर्ट बरक़रार। आबादगाह सरापा एहतजाज कयल। उमरकोट में भाउ जे अतरादो कोर्ट खिलाफ इंडस एग्रीकल्चर फाउंडेशन जे सदक़े आबादगारनि प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। सिजावर रेंजो में बि आबादगारनि जो एहतजाज। मीटर माथेलो में क़ौमी शहर ते सिंध सुधार तहरीक ऐं आबादगारनि जो धरणो। सिंध पंजाब ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक मुअत्तल। चूंडको में आबादगारनि ऐं खातेदारनि यूरिया भांड ब्लैक ते विकिरो कंदड़ वापारियुनि खिलाफ मुख्य बस स्टैंड ते एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। बांडी में बेराणी वासी गुलाम मोहम्मद मरी ते यूरिया किलर जे डीलर ऐं SHO बेराणी पारां केस दाख़िल करण खिलाफ आल पाकिस्तान मरी इताद ऐं सिंध मरी इताद जे सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़नि आबादगारनि सां मुतालबो कयो त बिना दे यूरिया भाउ जी कोर्ट जो नोटिस वठी ब्लैक ते विकिरो कंदड़नि डीलरनि खिलाफ सख़्त कार्रवाई कई वञे। ऐं कराची मां बरसाति वसाईंदड़ सिस्टम निकिरी वियो। शहर में वधीक मींहं जो को इम्कान आहे। मौसमियात खाते मूजिब शहर में उत्तर ओभर खां हल्की हवा गुली रही आहे। अॼु घटि में घटि गर्मी 12 खां 14 डिग्री सेंटीग्रेड रहण जो इम्कान आहे।